अस्सलामुअलैकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पाप नगर जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। छा रोशन जे दिलि में वॾेरे बालाज खान लाइ अञा बि नफ़रत वधी वेंदी? छा मिठल पंहिंजे धीउ जो संग मल्हार खे ॾींदो? छा मल्हार बेगुनाह साबित थी सघंदो वहाब जे खून में? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पाप नगर जे ईंदड़ नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त रोशन जे दिलि में वॾेरे बालाज खान लाइ तमामु घणी नफ़रत वधी वेंदी। उनखे शाहनवाज़ खान चवंदो त तूं एॾो वॾेरे बालाज खान लाइ न ॻाल्हाए, उहो वॾो ज़ालिम शख़्स आहे, जेकॾहिं हुन ॿुधी वियो त तोखे मारे छॾींदो। रोशन चवंदो हुन असांखे जेको आहे सो रक्त जा ढुक पीआरिया आहिनि, हुन लाइ असांजे दिलि में कॾहिं बि मोहबत कोन थींदी। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त राबेल मल्हार खे चवंदी त बाबा हाणे तव्हां ॾे कॾहिं बि राज़ी कोन थींदो। बाबा जो दिलि तुंहिंजो पीउ ॾाढो ॾुखियायो आहे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त गम दिलि बि जेको आहे आहिस्ते आहिस्ते जको थींदो वेंदो। हुनजो वॾेरे बालाज खान मथां शक थींदो, छो जो ॻोठाणा सभई हुनखे सम्झाइण लॻा आहिनि त तुंहिंजे भाउ जो खून मल्हार न आहे कयो, बल्कि इहो वॾेरे बालाज खान जो कमु आहे। उहो असांखे पाण में विराइणु चाहे थो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।